रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बादु फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवौ व नसरू उलाइका बाज़ुहुम औलियाउ बाज़। वल्लज़ीना आमनू वलम युहाजिरू मा लकुम मिन वलायतिहिम मिन शैइन हत्ता युहाजिरू व इन इस्तंसरूकुम फिद्दीन फअलैकुमुन नस्र इल्ला अला कौमिन बैनकुम व बैनहुम मीसाक। वल्लाहु बिमा तामलून बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम। नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो, अॼोकी मौज़ू शहादत जे मौक़े ते रखियो वियो आहे। अज़ीम दर्दनाक शहादत शहीदन जी, उज़्मानी शहादत शहीदन जी जेके अल्लाह जे राह में शहीद थिया। उन्हनि जे शहादत जो अल्लाह जे रसूल वटि वॾो क़दुरु आहे। बल क़ुरान मजीद में भी अल्लाह ताला उन्हनि जी तारीफ़ कई आहे। जन शख्सन जे मथां अल्लाह ताला इनाम कया उहे चार जमायतूं आहिनि। फरमाई उलाइका अल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। अवल नंबर नबीअन जो ऐं ॿियो नंबर सिद्दीक़न जो। सार नबीअन में अवल नंबर वरी आमना जे लाल जो ऐं ॿियो नंबर सिद्दीक़न जो ऐं टियों नंबर शहीदन जो। शहादत भी उच्चो अमल आहे जो नबी था फरमाइनि क़यामत वारे ॾींहुं हर एक जे अमल नामनि जे ताराज़ीअ जी तोड़ कई वेंदी। शहीदन जे अमल नामनि जी रब ताराज़ीअ जी तोड़ ई न कंदो। भला को इन सां कहिड़ो लेखो था कयूं जेको पंहिंजी जान मां अल्लाह जे नाले ते कुर्बान करे आयो आहे। तॾहिं फरमाए थो क़ुरान मजीद जे अंदर शहीदन खे मोल न चओ। क़ुरान तो फरमाए शहीद जीअरान वला तकूलू
लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। अल्लाह फरमाजे के मुझे राह में कत्ल छा उन्हनि खे मोल न चोजो, ज़बान सां त न चो पर दिल में भी न समझो। फरमा तो बल अहया उहे हयाती वारान खाइंदा सही भला जे हयाती वारान खाइन पीन भी अथा। भी जाते चौथे सिपारे में फरमा तो ला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। अल्लाह से फरमाए तो जेके मुझे राह में कत्ल छा उन्हनि खे मोल न चो, उहे हयाती वारान खाइंदा पींदा था वतन, उन्हनि खे मां अल्लाह जे तरफां रिज़्क़ थो मिले। वाह खुदा तुझी ताकत, शहीद एडा प्यारा थी, शहीद जेड़े टाइम ते शहीद थींदो आ उन्ही महिल मुंहिंजो नबी था फरमाइनि शहीद खे मथे में धक, जंघन में धक, रग रग मां तोड़े रत फुहारा करे वंदी अथसि। रसूलुल्लाह था फरमाइनि उनखे इज़ा एतिरो महसूस थींदो आहे जेतिरो मच्छर चक पाए वञे। सही हेॾा धक जे लॻसि उहे हिन जा काढे विया के जहिड़े टाइम ते शहीद थींदो आहे उन महिल उनखे रब जे ज़ात जो दीदार थींदो आहे। मूसा जहिड़े नबीअ इलाज कया ज़ियारत चो नथी थिए, अरबी मोहम्मद करीम सुतो पियो आहे, सुतल खे अर्श वारो मथे घुराए पंहिंजो दीदार थो कराए। वाह शहीद तुंहिंजो बख़्त आहे जो तोखे अल्लाह जे ज़ात जो दीदार उन टाइम ते तोखे शहादत वारे टाइम ते नसीब थो थिए। जन्नत मुफ्त न मिलंदी। फरमा थो क़ुरान में वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूइ व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह से फरमाए तो मुफ्त में बिश्त न मिलंदो। वाह खुदा तुझी ताकत, नेमतूं दे भी तू, वरी बाने के नेमतुन में आजमाए भी तू। वाह अल्लाह तुझी ताकत मथे आ, मुझा रब जेकी तू जानी दो आए बियो को न जानी दो। अल्लाह फरमाए तो पुत्र में आजमाइंदो मां, माल में आजमाइंदो मां, जानन में आजमाइंदो मां, बुखा दई आजमाइंदो मां। वरी भी जाते तो चे अलिफ लाम मीम अहसिबन नास अन युतरकू अन यकूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून वलक़द फतन्नल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फलयअलमन्नल्लाहुल्लज़ीन सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। अल्लाह फरमा दो ये न थींदो त तव्हां ईमान आंदो जन्नत में हलिया वेंदो। न मां आज़माईंदो मां। वॾा वॾा चो सहाबा अहल बैत जे मथां इम्तिहान आया, एतिरा इम्तिहान आया जेके बयान करण खां मथे आहिनि। मां छा बयान कयां, मूंखे कहिड़ी ताक़त आहे। रसूलुल्लाह जे सहाबा जे मथां अहल बैतन जे मथां एतिरा इम्तिहान आया। बच्चा त कुर्बान आहिनि, वतन त कुर्बान आहे, माल त कुर्बान आहे। ख़ुदा जी ज़ात ॾिसे थी पंहिंजूं जानियूं भी कुर्बान क्यों, पर सोने मोहम्मद जी गुलामी ऐं रब जे दीन ऐं अरबी मोहम्मद जे दीन ऐं रब जे कुरान मजीद जी दामन न छॾियूं। उहे भी त जवान हा, जबल लुॾी पवंदा हा, पर उन्हनि जे ईमान में लोॾो न ईंदो हो। तॾहिं फरमाए थो जानन में आज़माईंदो मां, बुखा ॾेई आज़माईंदो मां, मेवन में बागन में आज़माईंदो मां। वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त, असां इम्तिहान जहिड़ा त न आहियूं, असांजे मथां छॾ पंहिंजो फज़ल फरमाए। छो त हो अल्लाह जी रहमत मोकिया थी ॻोल्हे, बानो मुंहिंजो माखो फज़ल जी तलब करे, बानो मुंहिंजो माखो रहमत जी तलब करे त मां करीम भी आहियां, रहीम भी आहियां। ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशा वल्लाहु वासिउन अलीम।
वो अल्लाह जंहिंखे चाहींदो आहे उन ते फज़ल कंदो आहे छो त कुशादे फज़ल करण वारो अल्लाह। वाह मुंहिंजा रब जंहिंखे तूं चाहे जंहिंखे तूं घुरे जंहिंखां तो दीन जो कमु वठे वो मर्ज़ीअ जो मालिक आहे। ॿुधो मुस्लमान ॿुधो कलमे वारो घर वेठे दीन मिलियो आहे घर वेठे क़ुरान मिलियो आहे असां वटि क़दुरु कोन्हे को। हे क़ुरान रत जा दरिया पार करे आयो आहे हिन क़ुरान तो उमर जहिड़ो जवान कुर्बान उस्मान गनी जहिड़ो जवान कुर्बान सोने अलीअ जहिड़ो जवान कुर्बान हसन साईं जहिड़ो जवान कुर्बान हुसैन साईं जहिड़ो जवान कुर्बान। पर ॿुधो उहो नबी साईं जो चाचो अमीर हमज़ो आहे ओ जेको नबीअ ते मथो पहरा ॾींदो हो उहो बि रसूलुल्लाह जो चाचो दीन तो कुर्बान थी वियो 11 टुकड़ा थी वियो नक जी चोटी कटी वई आहे गले जो ॿाहिरि कढियो वियो आहे आंडा जंहिंजा ॿाहिरि कढिया विया आहिनि पेरनि जूं आङुरियूं कटियूं वयूं आहिनि। फरमाई या अल्लाह मुंहिंजो चाचो बि तो रब जे तौहीद तो कुर्बान थी रहियो थी। नबी से जी पुफी थी डुकंदी अचे रसूलुल्लाह फरमायो हिनखे पोइते मोटायो मता मुंहिंजे चाचे ते जज़ा फज़ा करे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था हुज़ूर जी पुफी थी चवे कुर्बान वञाए सोना अरबी मोहम्मद करीम मां जज़ा फज़ा करण न आई आहियां मां पार कढण न आई आहियां। पतो पियो आहे त मुंहिंजे अधे खे बेदर्दीअ सां शहीद कयो आहे हे त हिकु अधो हमज़ो आहे सवे मूंखे ॿार हुजनि मां तो अरबी मोहम्मद जे दीन रब जे क़ुरान तो कुर्बान करे छॾींदसि। नज़र त कयो अहिड़ियूं हस्तियूं बि कुर्बान थी वयूं। उहो मरा जे काबतुल्लाह जो दरवाज़ो खोलियो आहे उहो मरा बाब इरकम दरवाज़ो आहे सफ़ा मरवे जे पासे ॾों इरकम सहाबी हो रसूलुल्लाह उते वेठा उमर उते आयो हो गोॾा अदब जा झुकाए मुंहिंजे मोहम्मद अरबीअ जो ग़ुलाम बणियो हो। नबी था फरमाइनि उमर बहादुर बि तूं वॾो आहे हेॾो तुंहिंजो नालो हो भला मूंखे ॿुधा त सयूं छाजे करे रोई रहियो आहे चवे तो सोना ॿी ॻाल्हि जे करे न रोनो आहे अधीअ भेण जे ज़ुबान मां जेको मां रहमत वारो क़ुरान ॿुधो आहे उन क़ुरान मां उमर बहादुर खे बि रुआरे छॾियो आहे। वाह क़ुरान मां तुंहिंजे लफ़्ज़नि तो कुर्बान वञा। भेण क़ुरान पई पढ़े ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्का इल्ला तज़किरतल लिमन यख्शा। कुरान में एॾो असर आहे बादशाहनि खे कुरान रुआरे विधो। जाफर तैयार कुरान पढ़े थो हुजे को जेको नजाशी बादशाह जे अखियुनि मां ॻोढ़ा हुजे नार अखियुनि मां वही पिया अथसि उते जो उते साईं खे ॼाणी रसूलुल्लाह जो ग़ुलाम थो बणिजे चवे थो अर्ज़ु थो करे साईं मूंखे कलमो पढ़ा छा थो चए सोणो सो नजाशी बादशाह खे हज़रत जाफर तैयार थो चवे होश संभाल जाए नजाशी उबार में कलमो न पढ़ाईंदो मां मता पोइते मोटी पई वाजिबुल क़त्ल बणिजी पवंदे बच्चा छॾणा पवंदई घरवारी छॾणी पवंदई रैयत छॾणी पवंदई बादशाही छॾणी पवंदई चवे थो जल्दी कर देर न कर मां सभु कुझु छॾियो अहिड़ो क़ुरान ॿुधायो थी जे क़ुरान मूंखे रुआरे विधो आहे वारो कर पढ़ाए कलमो हयाती ते इतबार नाहे मता मां मरी वञा। उहो नजाशी पर पुट कलमो पढ़ी मुंहिंजे हुज़ूर जे मथां नबीअ जो ग़ुलाम थो बणिजी वञे। क़ुरान अहिड़ी हस्ती आहे उहो नजाशी दुनिया मां लॾे थो मलाक रहमत जा जनाज़ो खयूं था अचनि नजाशीअ जो रसूलुल्लाह ॾे पैगाम पहुची वियो साईं हो नजाशी अची रहियो आहे जे पर पुटो ते कलमो पढ़ी ईमान आणे जेको मुस्लमान थी चुको रसूलुल्लाह निहारनि था जंहिंजो जनाज़ो रहमत जा मलाक था खयूं अचनि साहबनि पुछा कई साईं तिखा था वञूं हे केरु आहे कंहिंजो जनाज़ो आहे कि हे उहो नजाशी आहे जे मागे ॾिठो बि कोन हो अन ॾिठे जे मुंहिंजे सहाबीअ जे ज़ुबान मां क़ुरान ॿुधी कलमो पढ़ी मुंहिंजो ग़ुलाम बणियो हो अॼु उनजो जनाज़ो रहमत जा मलाइक दा खयूं अचनि। क़ुरान में एॾो असर आहे उहो उमर जहिड़ो जवान बि अखियुनि मां नार थो पाणीअ जा वहावई रसूलुल्लाह खे थो अर्ज़ु करे सोना मूंखे कलमो पढ़ायो मां तव्हांजो ग़ुलाम बणिजा तूं बि सचो आहीं तुंहिंजो दीन बि सचो आहे।
कुरान नाज़िल कियो आ उहो भी सचो आ पढ़ायो कलमो त मां तवां जो गुलाम बन जा झट न गुज़री रसूलुल्लाह फरमायो तैयारी कयो त निमाज़ पढ़ो उमर तो चे सोना निमाज़ काबे में पढ़ी वेंदी उमर काफ़रन जो वडो ज़ोर आ साईं पो मुझे ईमान आणण जो फ़ाइदो केड़ो थियो आ तलवार खई तई हथन में घिटीअ में होका ॾेई आयो आ ओ मक्के वारो जंहिंखे बच्चा यतीम कराइणा मां उमर सां मुक़ाबिलो करे जंहिंखे ज़ाला बेवाहियूं करायूं मां उमर सां मुक़ाबिलो करे अज मां मोहम्मद करीम जे मथों कलमो पढ़ी नबीअ जो गुलाम बणजी आयो आ घिटीअ में होका ॾेई आयो आ चवे थो चढ़ बिलाल मिंबर ते ॾे आज़ान बिलाल थो चए मां जेका पहिरीं आज़ान ख़ुशीअ में ॾिनी आहे उहा मूंखे यादि कोन्हे उहा मां बिलाल जी आज़ान वञी सतनि आसमाननि ताईं पहुती सब चो सुभान अल्लाह वाह खुदा तुझी ताकत जंहिंखे तूं घुरे दुआ त रसूलुल्लाह घुरी या उमर मुसलमान कर या अबू जहल मुसलमान कर अर्श वारो तो चे मुंहिंजा नबी मोहम्मद दुआ तो घुरी नाला तो वरता चूंड मां कई उमर तुझो गुलाम बणजण अचे थो उमर जे बारे में दुआ तुझी मंज़ूर मां कई उहो उमर जहिड़ो जवान ये काबतुल्लाह जो दरवाज़ो खोलियो थी काबे में जेके पुत्र रखियल आहे उहे भॻा सोणे अलीअ थी पर काबे जो दर सोणे उमर खोलियो थी जो नबी था फरमाइनि प्यारे अलीअ खे अली ये मथी कतार बुतनि जी जेका रखी आहे इहा तूं ड्राए चवे थो सोना मां कीअं पुॼां नबी था फरमाइनि मुंहिंजे कुल्हे ते बि साईं मां तव्हांजे नबूअत जे कुल्हे मुबारक ते कीअं बीहां तव्हांजे नबूअत जे कुल्हे मुबारक जे विच ते नबूअत जी मोहर लॻल आहे जंहिं ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे इन ते मां कीअं बीहां नबी था फरमाइनि अल्लाह मुरफ़उ कुल अदब ओ मर जेको ओ सोना अली जेको अमर आहे उहो अदब खां मथे आहे इहो तूं बहादुर आहे ॿिए खे ताक़त ई कान्हे का इहा मथी कतार बुतनि जी ड्राए त दुनिया खे पतो पए त अली असदुल्लाह ख़ुदा जो शेर आहे बुत चओ जेके भॻा थी इहे सोणे अलीअ भॻा थी काबे जो दरवाज़ो जेको खोलियो थी उहो सोणे उमर खोलियो थी उहो उमर जहिड़ो जवान बि क़ुरान तो क़ुर्बान थो थिए जॾहिं धकु लॻो आहे सोणे उमर खे शुरो लॻो आहे अम्मा आशा दे पोडे वारे मोकिलियई अम्मा मां अन करीब दुनिया में लॾण वारो आहियां रसूलुल्लाह जे रोज़े में हिकिड़ी जगह इजाज़त मिले त मां जेकर पाण रखरायां ॿुधो दुनिया वारो अम्मा आशा दे पैगाम छो वियो थियो त हुजरो मुंहिंजे अम्मा आशा जो हो हेॾो हिकिड़े पासे ॾों रसूलुल्लाह आरामी आहे ॿिए पासे ॾों अम्मा आशा जो बाबो अबू बकर सिद्दीक़ आरामी आहे हिकिड़ी जगह रोज़े में अम्मा आशा जा पोडे वारे मोकिलियो इहा जगह त मां पंहिंजे लाइ रखी हुयमि पर जे उमर जो रायो आहे त मूंखे मंज़ूर आहे छो त मां पंहिंजे घोट नबी मोहम्मद करीम खां ॿुधोमि जो पाण फरमायूं हे ॾिसो था केरनि से हे अबू बकर आहे हे केरु आहे चए उमर आहे फरमायूं क़बर में बि टई गॾु हूंदासीं हशर में भी टई गॾु उथंदासीं जन्नत जूं मारियूं घुमंदासीं भी टई गॾु हूंदासीं सब चओ सुभान अल्लाह अम्मा आशा चयो जे उमर जो रायो आहे त मूंखे बि मंज़ूर आहे उहो उमर जहिड़ो जवान क़ुर्बान थी वियो चयो हिन क़ुरान तो उमर उहो जवान हो जेको ख़त लिखंदो त दरिया वही पए उमर जहिड़ो जवान उहो आहे जो यहूदियुनि जो बादशाह आहे मथे में सूर पियो त साल गुज़री आहे त सूर नथो वञे सोणे उमर ॾे आयो आहे पंहिंजा माण्हू बि वठी आयो काफ़िलो काहे आयो आहे चवे थो सोना उमर महिरबानी कर साल गुज़री आहिनि मुंहिंजो दर्द दिमाग़ में नथो वञे माते को फीणो रख चंदो आहे तूं क़ुरान जूं पढ़ी माते दम कर उमर संहिंजे पियो त जेका मथे मुबारक में टोपी मुबारक पियलस उहा लाहे ॾिनई चवे थो सोना उमर माते टंका छो थो करे एतिरियूं त केतिरियूं मां टोपियूं पाचियूं आहिनि पट जूं टोपियूं मां वटि रखियूं आहिनि सितारनि ते टोपियूं मां वटि पयूं आहिनि केतिरियूं टोपियूं पयूं आहिनि सोनो उमर थो चए तूं ये टोपी त पाए हीअ टोपी जो पाईंदो हुयो त सालनि जो सूर घड़ीअ में हलियो हुयुसि हकीम घुराई डॉक्टर घुराई हेॾे त नज़र कयो हिन टोपीअ में कहिड़ो असर आहे जो मां टोपी पाईंदो वियो आहियां सालनि जो सूर घड़ीअ में हलियो हुयो हीअं जो टोपी उथलायूं नज़र जो कनि टोपीअ जे ओटीअ जे अंदरों लिखियो पियो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम
یہ جو ڈٹھیں تو حکم ہنیں جو نظر کہیں بسم اللہ بھی لکھی پیا یاسین بھی لکھی پیا انہیں جو انہیں مل پانت مسلمان تھو پر لشکر کے وٹھی جو انہیں کے بھی کلمہ پڑھائے عربی جو غلام بنائے شریں اوہو عمر جوانا یہ کعبے جو دروازوں کھولے ہوا عمر اوہو جوانا وقت جو خلیف ہوا ادھرا جو چکر لگائیں دو متا کو بکھو ونیو نہ وجے اوہو عمر بھی قرآن تو قربان تھیو اوہو سونو عثمان بدھو دنیا وارو اوہو سونو عثمان جن کے شہادت بھی قرآن پڑھ دے دی ملے کہیں شہید شہادت جے متھوں کربلا جی زمین شاہدی دی کہیں شہید شہادت جے متھوں بدر جو میدان شاہدی دی کہیں شہید شہادت جے متھوں تیر و تلوار شاہدی دی عثمان اوہو شہید آجے جے متھوں رب جو قرآن شاہدی دی سب چو سبحان اللہ واہ عثمان نند عثمان غنی قرآن پاک پڑھے تو جن جو 40 ڈینہں پانی بند کیو ہوا سونے عثمان کے روزو علی سائیں تھا چنس ادا عثمان او پیارا عثمان دنیا چون دیا پان میں نہ ٹھایا قرآن تو چے تو پان میں شفیقہ فرما دو یا کعبۃ اللہ جے سونے دروازے تے یا آیت لکھی پئی تھی محمد رسول اللہ والذین معه اشداء علی الکفار رحماء بینہم تراہم رکعا سجدا یبتغون فضلا من اللہ ورضوانا سیماہم فی وجوہہم من اثر السجود والذین معهم مراد صدیق اکبر تھی ایسے کے چوانی اشداء علی الکفار مراد سنو عمر تھی رحمہ بینہم مراد سنو عثمان تھی تراہم رکن سجدہ مراد سنو علی تھی یہ دسن وارو گولن وارو گولین دو ہو علی دیتا ونیا علی سانت ملا سمورا چو جے مل دسن وارا دسن دا دروازو کھڑکائیں دا ادرو وردی نہ ملی سمجھی ویندو تا علی پانجے گھر میں نہ ہے تا پک خدا جے گھر مسجد میں ہوں ہی جو نظر کبھی تا علی سنو سجدے میں نظر اندو ہو قرآن تو چے رحمہ بینہم اصحاب اہل بیت پان میں شفیق ہا سنو علی آئیو عثمان غنی دے ادا پیارا عثمان یہ چویں یہ کہ ظالم تو سان لڑا تھا کن انن کے ہی جلدی ختم کیوں ماں شیر خدا اسد اللہ جو لقبا اتے سنو عثمان تو چوے سونے علی کے ادا مجھا پیارا بھاولی تو کھاں 5 منٹ اگ میں ننڈ میں عربی محمد جو دیدار تھیو سب چو سبحان اللہ نبی سائیں ماں کے زیارت تھی سائیں جن پانجو رحمت جو ہتھ مبارک جو مجھے سینے تے رکھو تو مجھے بکھو نہیں لہی ہوئی مجھو تکلیفائیں دور تھی ہوئی نبی تھا فرمائن عثمان رستہ تھی با یا صبر کر ہکو یا بے نمبر میں تو بد دعا کر یہ ظالم جے کہ تو سان لڑا تھا کن یہ ختم تھی ویندا جن ہویا ہی نہ اتے سونو عثمان تو چوے عربی ماں قربان ہو جائے ماں مدینے جے زمین میں خونارے دین نہ کرائنم تواں دعا کیوں تو رب ماں کے صبر میں کامیاب کرے نبی سے فرمان تھا عثمان جے صبر جی دعا گھری تھی وہ انشاءاللہ رب جے فضل سا افطاری بھی اچھی ماں محمد سا کرنے سب جو سبحان اللہ عثمان قرآن پڑھے تو حسن سائیں بیٹھوا حسین سائیں بھائی پہرے تے بیٹھان ہاں جے دشمنی ہو جے ہاتھ حضرت حسن حسین جیڑا لال سونو علی چو پہرے تے نبی آرے بھائی پہرے تے بیٹھان ظالم جے آیا بے طرفوں آیا دھکو ہیوں سری مبارک ونی پرے پئی رت جا قطرات قرآن مجید تے لگا انیا تے یو قرآن اتے رکھوا لکھیں دشمن عثمان غنی جا قیامت دیوں گڈ تھن صبرن جو شاہ جو رب کوڑیوں کندو عثمان جی پکی شاہدی قرآن کافیا عثمان جیڑو جوان قرآن تو قربان سونے علی جیڑو جوان قرآن تو قربان سب چو سبحان اللہ اوے ہستیوں قربان تھی ویوں اساں کے گھر ویٹھے قرآن ملوا قدر کونے نظر تکیو اوہے جوان قربان تھیا
जन रसूल अल्लाह सां गॾु हिजरत कई जन मुझे मोहम्मद रबी जे बिस्तरे ते वेही दस्तरखान बिस्तरे ते जेके नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दस्तरखाने ते गॾु वेहंदा उहो अली जेको नबी जे बिस्तरे ते आरामी थो थई नबी भी पाक आहे त नबी जो बिस्तरो भी पाक आहे जे बिस्तरे ते अली साईं खे था सुम्हारनि त उहो अली भी पाक आहे वाह सोना अली मां तुझे इन मक़ाम मर्तबे तो कुर्बान वञा वो सोहणो अली आहे जेको बाबो मान वारो आहे त बच्चा भी जंहिंजा मान वारा आहिनि उहो प्यारो अली आहे जंहिं तो मां कुर्बान वञा जो बच्चा जॾहिं ॼाया आहिनि हसन भी ॼायो आहे हुसैन साईं भी ॼायो आहे ॿुधो दुनिया वारो इहे नाला अम्मा फातिमा बाबे अली हसन हुसैन नालो न रखियो आहे इहे नाने अरबी मोहम्मद करीम नाला पाण रखिया आहिनि सरू करे फरमायूं ओ अम्मा फातिमा ओ सोहणा अली जी कुर्बान वञा इहे ओरे क्यों तव्हांजा बच्चा न आहिनि इहे मां मोहम्मद जा बच्चा आहिनि दुनिया खे बच्चो ॼमंदो आहे त सॼे कन में आज़ान कहिड़ो मौलाना चवे खॿे कन में तकबीर कहिड़ो मौलाना चवे हज़रत हसन हुसैन ॼाया आहिनि सॼे कन में आज़ान चवण वारो भी नानो मोहम्मद रबी आहे खॿे कन में तकबीर चवण वारो भी नानो मोहम्मद रसूलुल्लाह आहे नाला भी पाण रखिया अथऊं ऐं फरमाईंदा ये तव्हां बच्चा ओरे कयो त मां मोहम्मद करीम इन्हनि सां प्यार कया हसन हुसैन जा चप ऐं ज़बान मुबारक रसूलुल्लाह ईअं चूसींदा हुआ जीअं तूं असां खारकूं चूसींदा आहियूं एॾा बच्चा मोहम्मद मुस्तफ़ा खे चयो अम्मा फातिमा सोणे अलीअ जा प्यारा हाणे अहिड़ा अहिड़ा जवान उहे भी दीन तो ता कुर्बान थियनि हिकिड़े दफ़े हसन बीमार आहे हुसैन साईं बीमार आहे अल्लाह मूंखे ॿई बच्चा चाक करे ॾे त मां तुंहिंजे नाले ते 3 रोज़ा रखंदुसि ॿुधो दुनिया वारो सोनो अली भी पास रब जे नाले जी थो करई बच्चा मुंहिंजा सिहत वारा थियनि आख़िर हलंदे हलंदे बिनी के सेहत मिली वई इते अम्मा खातून जन्नत पाकन हथन मुबारकन सा टोपी ही आई आ पाकन हथन मुबारकन सा टो मलियो थई पाकन हथन मुबारकन सा मानी पचाई थई बुधो दुनिया वारो इन मानी में केडो न मजो हुंदो जेके अम्मा फातिमा जा हथ मुबारक दा लगन मानी पची वई आ हर एक जे आडो भांगो रखियो आ हसन से जे भी आडो भांगो आ हुसैन से जे आडो भांगो आ अली से जे अगो भांगो आ अम्मा फातिमा जे भी अगो भांगो आ हजरत बीबी कुजा जे का अली से जी खादम्यानी उन जे आडो भी भांगो रखियो आ अजान मिले त रोजो खुले हाने सबनी के रोजो आ दरवाजो खड़कियो आ पुत्रा सन दिस त दर ते केर आ रुकंदो अचे नजर तो करे बाबा मिस्कीन आयो आ चे तो डाडो बुखायल आ चे पुत्र जे किए मुजो ताम रखियो आ भांगो इयो खणी वनी मिस्कीन के दे इते सोनो हसन तो जे बाबा बाबा माखे भी इजाजत जो त मां भी त तवां जो बच्चो आ मां पंजो भांगो भी मिस्कीन खे जा सोनो अली था फरमाइन पुत्र इजाजत जी केड़ी जरूरत आ सुभान अल्लाह तू भी अल्लाह जे नाले ते कुर्बान कर ये बई भांगा खयूं तो अचे इते हुसैन सही तो चवे इते संगे चाणी हुसैन सही तो चे अदा अदा मुंजा वडा भा पोते त मोट अदा हे मुंजो भांगो खयूं भी वनी मिस्कीन खे दे मां भी त बाबे अली जो बच्चो आ ये 3 भांगा खयूं तो अचे इते अम्मा फातिमा दी जे मुंजा प्यारा पुत्र हसन पोते त मोट मां भी त बाबे मोहम्मद करीम जी न्याणी आ सखावत मां बाबे को सिखी आ जडी मुंजो बाबो सखी हो त मां भी त उन जी न्याणी आ हे मुंजो भांगो भी खयूं ये 4 भांगा खयूं तो अचे ए इते हजरत बीबी कुजा थी चवे सोना ओ सोना हसन पोते त मोट हे मुंजो भांगो खयूं भी वनी मिस्कीन खे दे मता दुनिया चवे अली जो घराणो सखी आ पर अली जा गुलाम भी सखी दी पेरियों डी मिस्कीन खारायूं बियो डी यतीम खारायूं टियों डी कैदी खारायूं हेडो शान में रब कुरान दी आयत नाज़िल कई फरमा तो वयुत इमून ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा अली से मिस्कीन के ता खादो खाराइन यतीम के ता खादो खाराइन कैदी के ता खादो खाराइन तो उन जे शान में रब कुरान जी आयत नाज़िल करई अली से जी सखावत कुरान में सोने अबू बकर जे गार वारी नेकी कुरान में उस्मान जे हया वारी नेकी हाने दुनिया किए भी चौंदी वते जे जी नेकी अर्श वारे पंजे कुरान में पाण कया उन जी तारीफ न रहंदी
फरमाए थो कुरान मजीद जे अंदर उलाइक अल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा। अवल नंबर नबीयन जो, ॿियो नंबर सिद्दीकन जो, टियों नंबर शहीदन जो। वाह शहीदो तव्हांजी अल्लाह जे ज़ात वटि इज़्ज़त, जेके पंहिंजी जान तव्हां रब जे नाले ते था कुर्बान कयो। त मां अर्ज़ु पे कयो, पहिरियों नंबर नबीयन जो, ॿियो नंबर सिद्दीकन जो। सिद्दीकन में अवल नंबर सिद्दीक अकबर जो नंबर थी, जेको हिजरत वारी रात सारा सहाबी मुंहिंजे नबीअ जे दर ते आया। अरबी मोहम्मद अबू बकर जे दरवाज़े ते आया, दरवाज़ो खड़कायो अथऊं। पेरे सॾ सां अबू बकर जी कई आहे। ओढ़ा जागे थो चए सही मां कीअं निंड कयां? अॻे तव्हां चयो हो को ॾींहुं उहो थींदो जो मूंखे मको छॾिणो पवंदो, उन ॾींहं खां वठी मां अखियुनि ते निंड करणु हराम करे छॾीमि। जागा ई जागा पियो, मता अरबी मोहम्मद करीम मुंहिंजे दरवाज़े ते अचे, मां अबू बकर निंड में हुजां। रसूलुल्लाह था फरमाइनि, ओढ़ा अबू बकर मता अरबी मोहम्मद करीम मुझे दरवाजे ते अचे, मां अबू बकर निंड में हुजां। रसूलुल्लाह था फरमाइनि, ओढ़ा अबू बकर मको छॾिणो आहे, जिब्रील पैगाम खणी आयो आहे, अध रात जो टाइम आहे। सुहिणे अलीअ खे था फरमाइनि, तूं मुंहिंजे बिस्तरे जो वारस बणिजो, हे अमानतां थी ॾिनियूं, तूं बाद में अचिजांइ। सुहिणो अली थो चए, मां नबीअ जे बिस्तरे ते आरामी पियो आहियां, नबीअ पाक जी चादर मुबारक पातियूं पियो हां। ॿुधो दुनिया वारो, माण्हुनि जूं अमानतूं अलीअ जे हवाले, अरबी मोहम्मद अल्लाह जी अमानत अबू बकर सिद्दीक जे हवाले। गौर कयो, फरमाए थो सुहिणो अली मां आरामी पियो आहियां, नबी साईं जे बिस्तरे ते चादर मुबारक साए रंग जी आहे, वेठियूं पियो आहियां। ईअं पियो सम्झां त ॼण मां अली ख़ुदा जे रहमत में वेठियो पियो आहियां। ॿुधो दुनिया वारो, नबी बि पाक, नबीअ जो बिस्तरो बि पाक, जंहिं बिस्तरे ते अली साईं जे सुम्हारनि उहो बि पाक, नबीअ जी चादर मुबारक बि पाक। वाह अली तुंहिंजो बख़्त बराबरि, तूं बि मान वारो आहीं जो तोखे साई नबीअ जी चादर नसीब थी आहे। सुहिणो अली बि मान वारो, जंहिंखे साई चादर नसीब थी नबी साईं जी। उहो अबू बकर बि मान वारो, जंहिंखे मुस्तफ़ा जो साओ रोज़ो नसीब थियो आहे, हुनखे साई चादर नसीब थी आहे, हुनखे साओ रोज़ो नसीब थियो आहे। असां चयो असहाबा जा बि ग़ुलाम, अहल बैतन जा बि चयो ग़ुलाम। हाँ पखी आहे उॾामे थो, हिकिड़े पासे जा पर कटेसि, मंज़िल मक़सूद ताईं न पुॼंदो। हाँ जे असहाबा सां दुश्मनी रखी, अहल बैत सां प्यार रखी बि जन्नत न मिलंदई। अहल बैत सां दुश्मनी रखी, असहाबा सां प्यार, असहाबा सां साईं खे चवाणी दुश्मनी रखी, अहल बैत सां प्यार की, तॾहिं बि जन्नत न मिलंदई। ॿिन्ही सां प्यार कंदे त जीअं पखी ॿिन्ही परनि सां उॾामी वञी मंज़िल ते पुॼंदो आहे, तोखे बि रब उन्हनि सां प्यार ऐं मोहबत करण जे करे उन जन्नत में विहारींदो, जिथे ॾुख ई लही वेंदई। साईं साल रहाईंदे जन्नत में, 2 साल रहाईंदे, 5 साल रहाईंदे, फरमाए थो ख़ालिदीन फ़ीहा अबदा। अल्लाह फरमाए थो हमेशह मुंहिंजे जन्नत में प्यार आंदा, क्या मज़ा माणींदा, त को तरण वारो ई मुंहिंजे जन्नत में न हूंदनि। उहा अल्लाह जी जन्नत जेका शहीदनि जे क़दमनि में आहे, जन्नत जन शहीदनि जे इंतज़ार में आहे। वाह शहीदो तव्हांजो वक़्तु अवल नंबर नबीअनि जो मिलियो, ॿियो नंबर सिद्दीक़नि खे मिलियो। उहो सुहिणो अबू बकर जेको गार में बि गॾु, हिजरत में बि गॾु, अॼु मुंहिंजे सुहिणे मोहम्मद मुस्तफ़ा सां मज़ार में बि गॾु। ओ मुस्लमानो क़दुरु कयो, शहीदनि जे शहादत जो क़दुरु कयो। घर वेठे असांखे क़ुर मिलियो आहे, क़दुरु न आहे। हिन क़ुर तो उमर जहिड़ो जवान क़ुर्बान, उस्मान गनीअ जहिड़ो जवान क़ुर्बान, सुहिणे अलीअ जहिड़ो जवान क़ुर्बान, सुहिणे हसन साईं जहिड़ो जवान क़ुर्बान, जंहिंखे ज़हर ॾिनो वियो उहो बि शहीद थी वियो। हुसैन साईं जहिड़ो जवान क़ुर्बान थी वियो, जंहिंखे निमाज़
जनाज़ में शहादत थी मिले छा थो चए ओ ज़ालिम परे त मुंहिंजे कन मुबारक में क़ुरान जी आयत थी हुंगारे सब्र त मां चोटीअ जो कयो आहे पर अञा निमाज़ रही पई आहे या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। ए ईमान वारो जॾहिं तकलीफ़ अचे मदद माखो वठो सब्र करे निमाज़ पढ़ो तव्हांजो कमु आहे जबलनि जहिड़ी सिप अखिशुंभ में शेटियूं करणु मुंहिंजो कमु आहे छो त सब्र वारनि सां चयो अल्लाह जी मदद गॾु आहे ॿुधो सब्र जो बदिलो अल्लाह वटि जन्नत आहे रसूलुल्लाह वटि हिकिड़ी औरत आई आहे चए थी क़ुर्बान वञा मूंखे दौरा था पवनि मूंखे दुआ कयो नबी था फरमाइनि अम्मा पोड़ी ओ अम्मा अम्मा मां मोहम्मद करीम तोखे दुआ त कयां थो पर जे सब्र कंदी त तुझे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद आहियां अर्ज़ु थी करे क़ुर्बान वञा तो जहिड़ो नबी जन्नत जो ज़ामिन पए मां सब्र कयो पर मूंखे दुआ कयो साईं मां पंहिंजा कपिड़ा त न फाड़ियां रसूलुल्लाह हथ मुबारक रहमत जो मथों रखी करे फरमाइनि था अम्मा दुआ था कनि अम्मा अल्लाह जे फज़ल सां तोखे कपिड़े खे तूं हथ ई न लाईंदीअ हुज़ूर साईं जी दुआ क़बूल थी वई हा औरत खे दौरा त पवंदा रहिया पर जेसि ताईं धीअरी कपिड़े खे हथ ई न लाथई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। उहो नबी मिलियो आहे जेको जहाननि जे लाइ रहमत बणी आयो आहे उहो अरबी मोहम्मद करीम बि शहादत जी दुआ थो घुरे नज़र त कयो अहिड़ियूं हस्तियूं हस्तियूं बि शहीद थी वियूं जन पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं हुसैन साईं थो चए परे त हट मुंहिंजे कन मुबारक में क़ुरान जी आयत हुंगारे रही आहे ॿुधो दुनिया वारो हे महरम जो महीनो अची रहियो आहे इहो बि मान वारो आहे हे ज़ुल्हज जो महीनो जेको गुज़री चुको आहे इहो बि मान वारो आहे इन महीने में कुर्बानी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी आहे ऐं जेको अचण वारो महीनो आहे महरम जो उन में हज़रत इमाम हुसैन जी कुर्बानी आहे हे हथनि सां तो बच्चो कुर्बान करे हुन जे हथनि में तो बच्चो कुर्बान थिए चए थो परे हथ हट ज़ालिम खलियूं पाणी जूं नथो घुरां मट पाणी जा नथो घुरां छड़ो बांगड़ियूं आलियूं करण जो त मां सग़ीर असग़र जा चपाला कया पाणी न मिलियो आहे पाणीअ जे बजाय तरारनि जो मींहुं वसी वियो हज़रत हुसैन थो फरमाए मौला हिकु असग़र आहे सवें पुट जिन मां नाने जे दीन तो कुर्बान कंदुमि नंढड़े पुट खे निड़ ते चुमी ॾेई फरमाइनि था पुट मुबारकां हुजनी असग़र मुबारकां हुजनी जो माखो बि अॻ में जन्नत जो नंबर खणी वई हल मुंहिंजा सलाम नाने अरबी मोहम्मद करीम ताईं पुॼा मां बि नाने जे दीन तो कुर्बान थियो अचां थो बच्चो कुर्बान थियो आहे सग़ीर बीबियूं बेवार थियूं धुक पाणीअ जो नथो मिले अहिड़े टाइम ते बि जवान खे निमाज़ यादि आहे चए थो परे त हट त मां निमाज़ पढ़ी वठां छा सां निमाज़ पढ़ंदे पाणीअ जो ढुक बि न मिली बच्चो हुत कुर्बान थी वियो चए थो ज़ालिम तोखे पतो कोन्हे शहीदनि जी रत पाक आहे वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। फरमाइनि जेके मुंहिंजे राह में क़त्ल थिया उन्हनि खे मोल त न चइजो पर दिलि में त न चइजो ज़ुबान सां बि न चइजो क़ुरान थो फरमाए उहे हयातीअ वारा आहिनि खाईंदा पींदा था वतिन ॿी जाइ ते फरमाई ला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। अहिड़े टाइम ते हुसैन साईं तो मां कुर्बान वञा चए थो परे हट तयमुम करे आयो आहे सुभान कलाम पढ़ी अथई अल्हम्दुलिल्लाह पढ़ी सूरत मिलाए रुकू में अची चए थो सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम सजदे में अची चए थो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला
नमाज में सजदे में इमाम हुसैन के शहादत मिली आ बुधो दुनिया वारो सदाईंदा त तू असा हुसैन सैन जा आशिक आहियूं नमाज दे नजर ई काने पर मुझे सुने हुसैन दे त नजर कर एड़े टाइम ते भी नमाज याद आ नमाज में शहादत मिली हाने हुसैनी उहे अन क्यों जेके नमाज़ी आहिनि वाह सोना हुसैन उहो कुरान पढ़ियो थी जेको नाने अरबी मोहम्मद खां ॿुधो थी उहो कुरान पढ़ियो थी ओ जेको कुरान मां तोखे पिंजे में सुमारे लोली ॾींदी उहो कुरान पढ़ियो थी जेको बाबो अली जे ज़बान मां तो कुरान ॿुधो वाह कुर्बान वञा सोना हसन हुसैन मां नज़र त कयो जिन खे लोलीअ मां वटो कुरान वारी मिली ॿोली बि कुरान वारी झोली भी कुरान वारी लोली भी कुरान वारी हसन हुसैन के पिंजे में सुमारे लोली दी अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान वाह मां तुझे बोली लोली तो कुर्बान वञा जॾहिं त सुमारे नंढड़नि बच्चन के पिंजे में लोली दी भी कुरान पढ़दी के भल थी चवे यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम वाह मां तुझे ने लोली तो कुर्बान वञा जॾहिं त अम्मा जी लोली ॼमण सां कुरान वारी तॾहिं त हज़रत हसन हुसैन 7 सालनि में कुरान जा हाफ़िज़ कारी ऐं आलिम बणिजी विया तुंहिंजा मुंहिंजा बच्चा 7 सालनि जे उमिरि में खेॾंदा घुमंदा वतन हे कुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम ऐं कारी बणिजी विया नज़र त कर जिन खे नानो अरबी अज़ान ॾे जंहिंखे नानो अरबी खॿे कन में तकबीर चवे जेके नाने अरबी मोहम्मद करीम जे सीने मुबारक ते वेही रांदियूं खेॾंदा उन्हनि जो मक़ाम कीअं न मथे थींदो वाह जानो तव्हांजे ने मक़ाम तो मां कुर्बान वञा हिकिड़े दफ़े हसन सईं सॼे कुल्हे ते आ हुसैन सईं खॿे कुल्हे ते आ ॾिसण वारो ॾिसी चवण लॻो वाह जे जवाननि खे सवारी मिली आहे नबी था फरमाइनि अधूरा लफ़्ज़ ॻाल्हाया थी चवण वारा जे सवारी भली आहे त मुंहिंजा सवार ॾोटा हज़रत हसन ऐं हुसैन बि त भला उहे जेके जन्नत जे नौजवाननि जा सरदार हसन भी हसन सईं जा मुहांडा रसूलुल्लाह जे मुहांडे आ हुजूर जे दुनिया मां लॾे वञण खां पोइ सहाबा खे जॾहिं सिक लॻंदी ॿिन्ही भाइनि खे गॾु करे बीहारींदा उन्हनि मां रसूलुल्लाह जी सिक पूरी कंदा हसन सईं जा मुहांडा नबी सईं जे मुहांडे नक मुबारक अखियूं मुबारक दंत मुबारक चप मुबारक ज़बान मुबारक सीनो मुबारक हथ मुबारक मुंह मुबारक रसूलुल्लाह जे मुहांडे हा मथे जा वार मुबारक ऐं हुसैन सईं जो हेठियों धड़ मुबारक गोॾा मुबारक पिनियूं मुबारक पेर मुबारक पेरनि जूं आंगुरियूं मुबारक न मुबारक रसूलुल्लाह जे मुहांडे हा जॾहिं सहाबा खे सिक लॻंदी ॿिन्ही भाइनि खे गॾु बीहारे उन्हनि मां अरबी मोहम्मद जी सिक पूरी कंदा एॾे मान वारा हसन हुसैन जहिड़ा जवान उहे भी दीन तो कुर्बान थी आ वाह जानो तव्हांजो कमाल जो पोइ ते नज़र न कयूं क्यों त नाने जो दीन बचे असां पंहिंजी जान ऐं बच्चा ऐं ॿार माल ऐं मिल्कियत ऐं वतन कुर्बान कंदासीं पर नाने जो दीन ऐं रब जो क़ुरान न छॾींदासीं नज़र त उन्हनि जे कुर्बानीअ ॾे कयो घर वेठे असांखे क़ुरान मिलियो आहे क़दुरु कोन्हे होॾे त नज़र कयो जान ॾिनऊं दीन न छॾियऊं जान ॾिनऊं रहमत वारो क़ुरान न छॾियऊं जान ॾिनऊं पर अल्लाह जे वहदानियत में चयो ॿिए खे भाईवार न कयूं तॾहिं फरमायो उलाइकल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबीन व सिद्दीकीना व शुहदा व सालिहीन अवल नंबर नबीयन जो ॿियो नंबर सिद्दीकन जो टियों नंबर शहीदन जो वाह शहीदो तव्हांजी शहादत जी रब जे ज़ात वटि इज़त एॾो इज़त ऐं क़दुरु आहे शहीद थींदो आहे नबी सईं जो सईं खे चवाणी सहाबी आहे हज़रत अब्दुल्ला नालो अथसि
जाबर जो अब्बो आ शहीद थी वियो आ। नबी से नंढड़े जाबर खे था फरमाइनि पुट अबे जो दुख त क्यों हूंदी चईंसि मां कीअं दुख कयां तव्हां दुआ कयो त जेका बाबे मुंहिंजे खे अल्लाह शहादत जी मंज़िल अता कई आहे उहा मां जाबर खे बि अता करे। नंढड़े ॿार जो इहो जवाब ॾिनो रसूलुल्लाह ख़ुशि थिया नंढड़े खे था फरमाइनि पुट मुबारक दी अहिड़ो तूं जवाब ॾिनो आहे वेतर तुंहिंजे जवाब ते अर्श वारो अञा राज़ी थी पियो आहे। साईं ॿुधा त सयूं के तुंहिंजो बाबो वेठो अल्लाह सां गॾु जन्नत में थो ॻाल्हियूं करे। साईं बाबो छा थो चए रब छा थो चवेसि नबी था फरमाइनि तुंहिंजे बाबे खे थो रब चए मा तुरीद या अब्दुल्लाह छा घुर्जई हूरा नहरियूं बाग मेवा पट जा वॻा चवे थो ऐ मुंहिंजा अल्लाह एॾो जन्नत जे नेमतुनि में मज़ो न आहे जेॾो शहादत में मज़ो आहे। हिकु दफ़ो मूंखे पोइते मोटाए त वरी मां शहीद थी तुंहिंजे नाले ते ॿीहर तोॾे मोटी अचां। वाह शहीद तंहिंजी माना जन्नत जे नेमतुनि में एॾो मज़ो न आहे जेॾो शहादत में मज़ो आहे। शहादत में हिन करे मज़ो आहे शहीद जंहिंमहिल शहीद थींदो आहे उन टाइम ते चयो हुनखे अल्लाह जे ज़ात जो दीदार थींदो आहे। أولئك الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين। रसूलुल्लाह को पुछा कई वई साईं तुझे सहाबा मां शहीदन मां केरन शहीदन जो मान मथे आ फरमायूं उन्हनि जो मथे आ जेके बदर में आया हा। वाह खुदा जंहिंखे तूं चूंडे उहे बि त जवान हा जेके बदर जे मैदान में आया हा। होॾो हज़ार हेॾो सव हुननि खे जुतियूं पेरनि में हे पेरे उघाड़ा हो खाधो खाई आया ने पेट बुखिया रसूलुल्लाह सजदे में आन ऐ मुंहिंजा रब हे मरिया त केरु मुंहिंजे कढ लॻंदो अर्श वारो थो चए मुंहिंजा पैगंबर गम न कर तूं मुंहुं मुबारक त मथे खण मां जो वेठो आं 5000 मलाइक तो मोकिलिया तो वारनि जो कमा मैदान में बीहण काफ़रनि जे मुक़ाबले में डील करे बीहण 5000 मलाइक मोकिले काफ़रनि जूं मुंझियूं लाराए हिननि जूं सिरियूं लाराए तो वारनि खे बदर में फतह ॾियणो आहे। अल्लाह जे ज़ात जो कमु आहे। क़ुरान फरमाए थो हाज़ा युमदिदुकुम रब्बुकुम बिखम्सा आलाफिन मिनल मलाइकत मुसव्विमीन। 5000 मलाक जिया काफ़रनि जूं मुंझियूं लुड़ी वयूं नबीअ जे ग़ुलाम बदर में बीठा खिलनि पिया। वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त समूरा चओ शहीदनि जे शहादत जो अल्लाह वटि जो क़दुर आहे। तॾहिं त फरमाए थो मुफ़्त में जन्नत न ॾींदोमांव इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युक़ातिलून फी सबीलिल्लाह फयक़्तुलून व युक़तलून वादन अलैहि हक़्क़न फित तौरात वल इंजील वल कुरान। अल्लाह फरमाए थो तहक़ीक़ मां अल्लाह वापार कयो आहे मोमिननि सां पंहिंजी जान पंहिंजो माल मुंहिंजे हवाले कयो त एज़े में मां जन्नत ॼाण जान भी खुदा ॾिनी आहे माल भी रब ॾिनो आहे। वरी ॿी जाते फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिका फउलाइका हुमुल ख़ासिरून। अल्लाह फरमाए ए ईमान वारो न विझे हलाकत में तव्हां के तव्हांजो माल ऐं तव्हांजी औलाद मां अल्लाह जे ज़िक्र रखूं। ए ईमान वारो न करे गाफ़िल तव्हां के तव्हांजो माल ऐं तव्हांजी औलाद मां अल्लाह जे ज़िक्र रखूं। हिकिड़नि माल प्यारो कयो ॿियनि औलाद प्यारी कई मुबारक उन्हनि खे जन रब रहमान प्यारो कयो। तॾहिं फरमाए थो मुफ़्त में बिश्त न ॾींदो मां वॾा वॾा इम्तिहान ईंदा क़िस्मे क़िस्मे जा इम्तिहान ईंदा आज़माईंदो मां। हाँ जे जन्नत खपई जन्नत कमाइणी थी त चवई थो जान माल मुंहिंजे हवाले कर
एवज़े में मां जन्नत जाए जान भी मां दिनी माए माल भी मां दिनो मां हाने मारे नवा पैदा क्या देर काने का माल खसे पेनू बनाया देर काने का दिन ला बई शयूं मुंहिंजूं थी दे भी मुझे राह में मुझो वायदो आहे एवज़े में मां जन्नत दीनो मां रसूलुल्लाह वटि हिकिड़ी औरत आई आहे बंधन में ॿार खणी आई चवे थी कुर्बान वञा आए अरबी मोहम्मद करीम हे मां बच्चो आंदो थम 6 महीननि जो ॿार आहे अम्मा हे लड़ाई जहिड़ो त न आहे चए थी कुर्बान वञा हे लड़ाई जहिड़ो न आहे चए पोइ अम्मा हे छा कंदो चइसि ॿियो त कुझु न कंदो जंहिंमहिल काफ़र तव्हां सां लड़ी पवनि उन महिल मुंहिंजे बचे खे हीअं तिरीअ में झलजो इहो ज़रियूं ज़रियूं थी वञे जीअं तूं अरबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक जे वार खे बि इज़ा न अचे जीअं क़यामत वारे ॾींहुं मां शहीद जी अम्मा थी उथां ॿी औरत रसूलुल्लाह वटि आई आहे 2 बच्चा वठी आई आहे साईं हे मुंहिंजा बच्चा क़बूल पवन नबी से फरमाईंदा मां कुराड़ी आहे हिकु वरतियूं वञ ॿियो छॾियूं वञ साईं मुंहिंजा उजागा सकारता न थींदा 2 बच्चा मुंहिंजा तुंहिंजे दीन तो कुर्बान थियनि छो त थञ पीआरींदी हुई मान बिना वुज़ूअ जे मां थञ ई न पीआरी हुई मान लोली ॾींदी मान ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदी हुयमि सोना मुंहिंजा 2 बच्चा वरतियूं वञो इजाज़त मिली आहे कुराड़ी हिक हिक खे थी कन में चवे वञी पुट नबीअ जे दीन तो लड़ो पुठीअ में तीर लॻल ॾिठो मां अल्लाह जे कोरट में फरियाद कंदी मां सीननि में तीर लॻल हूंदव अरबी मोहम्मद करीम जे हौज़ कौसर ते तव्हां सां गॾु मिलंदसि ॿोड़ीअ खे पतो पियो आहे अम्मा तुंहिंजा 2 बच्चा कुर्बान थी विया मैदान में आई आहे उथलाए पुथलायो अथई हीअं जो नज़र करे त ॿिन्ही खे सीननि में तीर लॻल आहिनि अम्मा हे छा थी करे बोयो हे छा थी उथलाए चए मां ॾिसां थी मुंहिंजे हुज़ूर खे पुठी ॾेई त न भॻान त मां पंहिंजो ई न कयान मां इन करे थी निहारियां नज़र जो करे त ॿिन्ही खे सीननि में तीर लॻल आहिनि हाणे थी चए इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जाॾे मुंहिंजा बच्चा विया मां बि ओॾे वेंदुसि मां अल्लाह जे रज़ा ते राज़ी आहियां रसूलुल्लाह वटि 2 ॿाहिरि आया आहिनि हिकु वॾो आहे ॿियो नंढो आहे वॾो थो चवे सोना 2 ॿाहिरि था इलाज कनि साईं असांखे जिहाद में वरितियूं हल फरमाई पुट तव्हां नंढड़ाओ इलाज था कनि सोना महिरबानी कर जीअं असांखे बि शहादत मिली वञे आख़िर वॾे खे इजाज़त मिली आहे नंढे जे अखियुनि मां नार था पाणी जा वही पवनि हिते अर्ज़ु थो करे वॾे भाउ खे अदा तूं बि अरबी मोहम्मद करीम खे मुंहिंजे बारे में वञी अर्ज़ु कर साईं जन मूंखे बि वरितियूं हलनि इलाज थो करे रसूलुल्लाह खे तो वॾो भाउ चवे साईं कुर्बान वञा हे मुंहिंजो भाउ रोई रहियो आहे चवे थो हिकु अम्मा जे पेट में 2 ॼमियाऊं हिकु बाबे जा 2 पुटूं इलाज थो करे चए थो मां बि हलां साईं जन फरमायो पुट तूं नंढड़ो आहे हथ अदब जा ॿधियूं बीठो आहे चवे थो कुर्बान वञा उमिरि जो त नंढड़ो आहे जे मां सां मल्ह जो जोड़ो कराए ऐं मां वॾे भाउ खे दसे वञा पोइ त वरितियूं हलंदे हिते ख़बर ई न पई जवान बखिजी आहिनि वॾे खे दसे विधो अथई हे रसूलुल्लाह वेठा निहारनि था नज़र जो पई निहारनि था वेठा वॾो हेठों पियो आहे नंढड़ो मथों पियो आहे हुज़ूर खिली वेठा आहिनि नबी सिंह हकीम आहे नंढड़े खे फरमायो पुट मुबारक थी उमिरि जो नंढो आहे ईमान तुंहिंजो जबलनि खां बि मज़बूत आहे तूं बि तयारी कर तोखे बि वरितियूं था हलूं इजाज़त मिली वई आहे जॾहिं इजाज़त मिली साईं जन फरमाइनि खे पोइ सिफ़ में बिहारियो हथ अदब जा ॿधियूं बीठा आहिनि साईं अॻियों बिहार जी सभ खां अॻ में नंबर शहादत जो खयूं वञूं इजाज़त मिली आहे अॻी सिफ़ में अची बीठा आहिनि साहबी थो चए अब्दुर्रहमान बिन औफ 2 अची हीअं मां सां गॾु बीठा आहिनि मां पुछा था कनि चाचा उहो अबू जेलो कहिड़ो आहे जे सोणे मोहम्मद अरबीअ जी निंड फिटाई आहे कि मां आंगुर जो इशारो कयो मान या आंगुर सिधी मस कई यो घोड़े ते चढ़ियो बीठो अथव लश्कर जूं सिफ़ातूं बदिलाए आंगुर सिधी मस कई 2 जान ईअं भॻवान जी पखी पिंजरे मां निकिरंदो आहे भॼंदा डुकंदा आया थका बूझे लॻे तलवारूं करायूं घोड़े तो केरे जहन्नम रसीद कयूं हलाया साहबी थो चए अब्दुर्रहमान बिन औफ मां अखियुनि सां ॾिठो नंढड़नि हेॾी हिम्मत कई आहे मां कीअं पोइ ते अटां जल्दीअ में डुकी तलवार सां मुंडी कटे परे कर परे रखी मां ज़ालिम घणा ॾींहं मुंहिंजे नबीअ खे ॾुख ॾिना
इते हुजूर के पतो पियो अबू जेल जहन्नम रसीद थियो पुछा क्यों वो केर हो ये अबू जेल के जहन्नम रसीद क्यों सोना बंडड़ा छोकरा अंसारन जा कुरान भी फरमाए तो वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अन्हार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। फरमा तो अव्वल नंबर मुहाजिरन जो आ ॿियो नंबर अंसारन जो आ ऐं टियों उहो टोलो जन उन्हनि जी ताबेदारी कई अर्श वारो थो चए मां त उन्हनि खां राज़ी आहियां पर उहे बि मां खां राज़ी आहिनि। वाह ख़ुदा जंहिंखे तूं चाहीं जंहिंखे तूं घुरे रसूलुल्लाह खे ॿुधायूं सुहिणा अबू जेल जहन्नम रसीद थियो केर हो से अंसारन जा ॿ छोकरा घुरायूं भाकुर पातऊं मथे ते रहमत वारो हथ मुबारक घुमायूं ॿुधो दुनिया वारो जे ॿार जे मथे ते रसूलुल्लाह हथ मुबारक घुमाईंदा हा उन ॿार जे लिंगन मूं 8 ॾींहं गुज़री वेंदा हा उन्हनि जे लिंगन मूं ख़ुशबू ई न वेंदी हुई। फरमाए पुट मुबारक अथव ये हिते मां सां गॾु हो जन्नत में भी मां सां गॾु हूंदो। तॾहिं क़ुरान फरमातो वल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीन आवौ वनसरू उलाइक हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। अल्लाह फरमातो उहे शख्स जन ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं जिहाद कयो मां अल्लाह जे राह में अन जंहिं जन जाह ॾिनी ऐं मदद कई उहे हन पक्का ऐं सचा मोमिन उन्हनि जे लाइ फरमातो लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। अल्लाह तो फरमाए उन्हनि जे लाइ मां वटि मग़फ़रत बि आहे त सॻोरी रोज़ी बि आहे। वाह ख़ुदा तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे तूं चाहीं जंहिंखे तूं घुरे तंहिंजे करे मां अर्ज़ु पे कयो हे मुहर्रम शरीफ़ जो महीनो थो अचे हे वॾे मान वारो महीनो थो अचे हे आशूरा जा ॾिहाड़ आहिनि हे वॾी बरकत वारा ॾिहाड़ आहिनि हे हिन महीने में हिन आशूरे जे ॾींहंनि में जेको शख़्स ॾींहं 10 जो रोज़ो थो रखे 10 जो रोज़ो थो रखे ऐं उन शख़्स खे उन रोज़े रखण जे करे अल्लाह ताला एॾो थो सवाब ॾे 10,000 मलाइकनि 10,000 शहीदनि ऐं 10,000 हाजिन ऐं 10,000 उमिरे कंदड़नि जो उनखे सवाब थो ॾिनो वञे। ऐं जेको शख़्स कंहिं यतीम जे मथे ते हथ थो घुमाए उन जा सगीरा गुनाह ईअं था माफ़ थी वञनि जेतिरा वार उन जे हथ जे हेठों आया ओतिरा रब उन जा सगीरा गुनाह माफ़ थो फरमाए। ॿुधो दुनिया वारो हे आशूरे जा ॾिहाड़ा अचण वारा आहिनि हे वॾी बरकत वारा ॾिहाड़ा आहिनि हिननि जो वॾो शान आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण था फरमाइनि सहाबा किराम खे फरमायूं त आशूरे जा वॾा ॾिहाड़ा आहिनि हिन जो तमामु वॾो दर्जो आहे वॾो मान आहे। साईं एॾे भला सवाब छो थो मिले हिन जे रोज़े रखण जे करे बि एॾो सवाब सॼे साल जे रोज़नि जो सवाब इहो हिन जे करे थो मिले। फरमाई इन ॾींहं जी रब वटि एॾी इज़त आहे जो इन ॾींहं में अल्लाह ताला आसमान पैदा कया इन ॾींहं में जबल पैदा कई इन ॾींहं में समुंड पैदा कई इन ॾींहं में कलम पैदा कई इन ॾींहं में लोह पैदा कई उन ॾींहं में आदम खे पैदा कई उन ॾींहुं आदम खे जन्नत में दाख़िल कई उन ॾींहं में इब्राहिम ॼणियो वियो उन ॾींहं में इब्राहिम ॼणियो वियो ऐं हे उन ॾींहं में अल्लाह ताला जल जलालू फिरौन खे ग़रक़ कयो उन ॾींहं में हज़रत अयूब खां अल्लाह ताला बीमारी परे दफ़े कई ख़त्म कई उन ॾींहुं आदम जे तौबा खे क़बूल कई उन ॾींहं में दाऊद जे ॾोह खे माफ़ कई
उन ॾींहुं हज़रत ईसा जायो उन ॾींहुं ई क़यामत थींदी उहो ॾिहाड़ो थो अचे 10 मुहर्रम जो उहो साल कहिड़े में बि हुजे पर क़यामत जो ॾींहुं थींदो 10 जो ॾींहुं हूंदो 10 मुहर्रम जो ॾींहुं हूंदो जंहिंमें क़यामत क़ाइम थी वेंदी हे 10 जो ॾिहाड़ो उहो अचण वारो आहे जंहिंमें 10 बि रोज़ो रखो सहाबा खे रसूलुल्लाह फरमायो साईं उन ॾींहुं त यहूदी बि उन ॾींहं जो एतिराम कंदा आहिनि पाण फरमायूं त नाई बि रोज़ो रखो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंशाअल्लाह नाईअ जो बि आईंदा साल रोज़ो रखंदासीं तेसि ते हुज़ूर साईं जन दुनिया में लाॾाणो करे आ पर हुकुम फरमाए आ 10 ऐं 9 जो बि रोज़ो रखो इन ॾींहं में हे सब्र जा ॾिहाड़ा आहिनि इबरत जा ॾिहाड़ा आहिनि नफ़ल पढ़ण जा ॾिहाड़ा आहिनि इबादत करण जा ॾिहाड़ा आहिनि वॾे मर्तबे वारा ॾिहाड़ा आहिनि इन ॾींहंनि में जेको सीनो थो कुटे मथो थो पंहिंजो फाड़े मथे में धूड़ थो विझे फरमायूं लईस मिन्ना इहो मां मोहम्मद करीम जे उम्मत मों ई नाहे ॿुधो दुनिया वारो छो त क़ुरान में सब्र जो हुकुम आहे तकलीफ़ जॾहिं अची वञे सब्र तव्हां कयो त मदद अर्श वारो थो चए मां कयां फरमाए थो लईस मिन्ना मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दाबिदावल जाहिलिया फरमायूं जेको मथे में धूड़ थो विझे गिरेबान थो फाड़े सीनो थो कुटे फरमायूं इहो मां मोहम्मद जे उम्मत मों ई नाहे छो त क़ुरान में हुकुम सब्र जो आहे अल्लाह फरमाए थो क़ुरान मजीद जे अंदरि छा थो चए या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून वरी ॿी आयत में अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि साफ़ अल्फाज़न में थो फरमाए छा थो चए क़ुरान वाह क़ुरान मां तुंहिंजे लफ़्ज़नि तो क़ुर्बान वञा फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन वरी तीजा ते क़ुरान मजीद जे अंदरि तो अल्लाह ताला सब्र जे बारे में तलकीन फरमाए छा थो चए क़ुरान फरमाए थो यूसुफ अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम जो प्यारो पुत्र हो वाह वेला न कई पुट जुदा थी वियो फरमाए थो फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआन अला मा तसिफून इब्राहिम नबी आ इस्माइल भी नबी आ अबे पंहिंजे पुट जे गर्दन ते काती रखी आ इस्माइल वाह वेला नथो करे चए थो अब्बा बुढी काती करे न हलाए जाए भॼी वेंदो मां न छा थो चए क़ुरान वाह क़ुरान तुंहिंजे लफ़्ज़नि तो मां क़ुर्बान वञा फरमाए थो काल या अबत फ़अल मा तुमर सतजदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन क़ुरान में सब्र जो हुकुम आहे।